तशख़ुस इन सुञाणप जा कुछ तकाज़ा है असांजे मथां लाज़िम आहे असीं मुसलमान सॾायूं था त इस्लाम जा जेके हुकुम आहिनि उन्हनि जे मथां असीं अमल कयूं। अल्लाह फरमायो आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदूनी, मूं इंसाननि ऐं जिन्ननि खे सिर्फ़ इन जे लाइ पैदा कयो आहे त उहे मूं रब जी इबादत कनि। अल्लाह जो असां ॿारनि खे पैदा करण जो मक़सदु इहो आहे त असीं अल्लाह जी बंदगी अदा कयूं। त जेके ॿिया कम आहिनि वणज वापार आहे, कमाइण आहे, या सभु मुश्किल आहे, उन्हनि खां रोक टोक न आहे, पर इहे असुल असांजो मक़सदु न आहे। हिन दुनिया में अचण जो असुल मक़सदु इहो आहे त असीं अल्लाह जी इबादत कयूं, अल्लाह जे दर पंहिंजी बंदगी जा फ़राइज़ पूरा कयूं। उन खां पोइ जेकॾहिं माण्हू खे को फारिग टाइम मिले थो त उन में असीं जेके पंहिंजा कमकार आहिनि उहे करे सघूं। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला असांखे पैदा कयो, असांखे ज़िंदगी अता कया आहिनि, असांखे ॾिसण जे लाइ अखियूं ॾिनाई, असांखे ॿुधण जे लाइ कन ॾिनाई, सूंघण जे लाइ नक ॾिनाई, चखण जे लाइ वात ॾिनाई, छुअण जे लाइ हथ ॾिनाई, हिकु आज़ाद मुल्क ॾिनाई। अलगर्ज़ हर विख विख ते अल्लाह तबारक व तआला असांखे कंहिं न कंहिं इनाम ऐं इकराम सां नवाज़ियो आहे। मुंहिंजा दोस्तो, असां सां जेकॾहिं को दुनिया जो माण्हू का भलाई करे, को एहसान करे, छा उहो असांखे ईअं छॾे ॾींदो? को माण्हू 10 रुपया ॾिए थो त हुनजो को न को बदिलो वठे थो। जेकॾहिं माण्हू मसनूई तौर ते अखि लॻराए, जेके माण्हू डोनेट कंदा आहिनि 2-2, 3-3 करोड़ रुपया वठनि था। जेके मसनूई तौर ते माण्हू गुर्दा मटराईंदा आहिनि, जंहिंजे गुर्दनि में मसलो हूंदो आहे, तव्हां पुछी ॾिसो केतिरा महांगा खपनि था। अल्लाह तबारक व तआला सभु शयूं असांखे मुफ़्त ॾेई छॾियूं। अल्लाह असांखे ईअं न चयो तव्हां इन्हनि जी क़ीमत अदा कयो। अल्लाह असांखे ईअं न चयो त मार्केट में जेकॾहिं 2 करोड़ रुपया खपे थी, तव्हां ॿियो न त वारा 1 करोड़ रुपया मूंखे ॾियो। कॾहिं अल्लाह असांखां क़ीमत न घुरी, कॾहिं अल्लाह असांखां इन्हनि नेमतुनि जो बदिलो न घुरियो। अल्लाह छा चयो? मुंहिंजा बाना, तव्हांखे सभु नेमतूं मुफ़्त में अदा कयूं, तव्हांखे जेको वणे उहो कयो वञे, पर जेॾी महिल मुंहिंजी बंदगी जो टाइम अचे ओॾी महिल मुंहिंजी बंदगी जा फ़राइज़ सरअंजाम ॾियो, बाक़ी जेको तव्हांखे करिणो आहे वधीक जेके मूं तव्हांखे हुकुम कया आहिनि उन्हनि जे मथां अमल कयो। जेॾी महिल सॼो ॾींहुं तव्हांजे हवाले आहे, सॼे ॾींहं में तव्हांखे जेके कमकार हुजनि कयो वञो, पंहिंजो वापार हुजे, पंहिंजी नौकरी हुजे, सभु कमकार कयो, पर जेॾी महिल मस्जिद मां आज़ान जो आवाज़ अचे ओॾी महिल मूं रब ॾे अचो, नमाज़ पढ़ी वरी पंहिंजनि कमनि में लॻी वञो। पर जेॾी महिल तव्हां मुंहिंजी नमाज़ जे लाइ अचो था, मुंहिंजी बंदगीअ में अचो था, त जेॾी महिल तव्हां मस्जिद में दाख़िल थियो था त ओॾी महिल मां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मलाइकनि खे हुकुम ॾींदो आहियां त हीउ बानो मूं रब जे हुज़ूर अचे थो, पाकाई सफ़ाई वारो कमु करणु अचे थो, ऐं हालांकि हिन जे बदन ते हेतिरा गुनाहनि जा दज़ी मिटी आहे, गुनाहनि में मेरो थियल आहे। ऐं फ़रिश्तो, इहा ॻाल्हि मूं रब खे सुहे नथी, को माण्हू मुंहिंजे पाक घर में अचे ऐं उहो पलीत हुजे, तव्हां हिनखे गुनाहनि जी मर खां, गुनाहनि जी मिटी खां, गुनाहनि जी दज़ी खां पाक करे पोइ हिनखे मस्जिद में वठी अचो। जेॾी महिल माण्हू वुज़ू करे थो त जेके 5 उज़ू आहिनि, हथ आहिनि, पेर आहिनि ऐं चेहरो आहे, इहे 5 उज़ू जेके आहिनि, माण्हू जेॾी महिल वुज़ू करे थो त जेॾी महिल गुरड़ी करे थो त वात सां हुन जेके गुनाह कया हूंदा, जंहिंजी गिला कई हूंदई या गुनाह को कूड़ ॻाल्हायो हूंदई, हेॾां उहो गुरड़ी करे थो, हेॾां हुनजा उहे सभई गुनाह माफ़। वरी जेॾी महिल हथ धोए थो त हथनि सां जेके हुनजा गुनाह कयल हूंदा उहे सभई अल्लाह तबारक व तआला माफ़ करे छॾे। वरी जेॾी महिल चेहरो धोए थो त चेहरे सां जेके गुनाह कयल हूंदा उहे माफ़ थी वेंदा। वरी जेॾी महिल पेर धोए थो त पेरनि सां जंहिं गुनाह जी जॻह ते वियो हूंदो उहे सभु गुनाह अल्लाह तबारक व तआला माफ़ करे छॾे। सिर्फ़ इन हिकिड़े अमल नमाज़ पढ़ण। वरी अल्लाह फरमाए थो, तव्हांखे पूरो साल मूं ॾिनो, तव्हां भले जेको तव्हांखे वणे हलाल शयूं जेके बि आहिनि उन मां खाओ पीओ जीअं तव्हांखे वणे वञी कयो,
पर जेॾीमहिल रमज़ान जो महीनो अचे त सिर्फ़ु इहो हिकिड़ो महीनो तव्हांखे ॾींहं जो परहेज़ कयो बसि, उन खां पोइ पूरो साल अव्हांजे हवाले आहे। अव्हांखे जेको वणे उहो कंदा वठो, पर जेॾीमहिल रमज़ान जो महीनो अचे सिर्फ़ु उन वक़्तु रब जे हुज़ूर में इहो तव्हांखे कमु करिणो आहे जो रमज़ान जे महीने में ॾींहं जो अव्हां काशे खाओ पीओ, पंहिंजी जिन्सी ख़्वाहिश पूरी न कयो सिर्फ़ु रमज़ान जे महीने में। ऐं उन खां पोइ अव्हांखे जेकॾहिं कमाइणो आहे, वापार करिणो आहे, नौकरी करणी आहे, तव्हां बिला शक कयो, जेतिरो तव्हांखे कमाइणो आहे वञी कमायो, लखें रुपया कमायो, करोड़े रुपया कमायो, अरबे रुपया कमायो, मूं रब जी तव्हांखे का रोक टोक न आहे। पर जेॾीमहिल साल पूरो थिए उन माल जे मथां, उन माल जी जेका 40 पती थिए, 40 हिसो थिए, उहो सिर्फ़ु मूं रब करीम जे हुज़ूर तव्हां ज़कात जे लाइ अदा कयो, त जीअं तव्हांजे माल मां तव्हांजा ग़रीब जेके पाड़ेसरी आहिनि, जेके ग़रीब माइट मिट आहिनि, जेके ग़रीब शहर वारा आहिनि, उन्हनि खे कुझु नफ़ो हासिल। ऐं 40 पती केतिरी आहे? मिसाल तौर 10 लख के माण्हू वटि आहिनि, 10 लखनि जो 40 हिसो 25,000। के माण्हू वटि 10 लख रुपया पियल आहिनि, उनखे 25,000 क़िरात करण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? त इहो अलाह जो हुकुम आहे। तव्हां सिर्फ़ु इहो 40 पती हिसो जेको आहे, इहो अव्हां रब जे दर ते ज़कात जे लाइ अदा कयो, बाक़ी सभु माल तव्हांजे हवाले। तव्हांखे जहिड़े बि क़िस्म जो कारोबार करिणो आहे अव्हां कयो, तव्हांखे का बि रोक टोक न आहे, सवाइ इन जे जेके हराम कम आहिनि उनखे छॾे ॾियो। व्याज आहे, व्याज खे छॾे ॾियो, शराब जो, चर्स जो, या जेके बि हराम शयूं आहिनि उन्हनि जो वापार तव्हांखे जाइज़ न आहे। बाक़ी जंहिं शइ जो वापार तव्हांखे वणे तव्हां कयो। तव्हां कणक जो वापार कयो, चांवरनि जो वापार कयो, सारियुनि जो वापार कयो, या तव्हां जदीद जेके टेक्नोलॉजी जा मोबाइलुनि जो दुकान खोलियो, या जेको बि तव्हांखे कारोबार सुझे थो, तव्हां सभु कयो वञी, सिर्फ़ु हराम तव्हां पंहिंजे कारोबार में व्याज खे शामिल न कयो, सूद खे शामिल न कयो। बाक़ी जेको तव्हांखे कारोबार वणे उहो तव्हां कयो वञी, मुरब जी का रोक टोक न आहे तव्हांखे। बसि इहे सिर्फ़ु तव्हां चंद ॻाल्हियूं हिक ॿिए सां मुहबत वधायो। या दोस्तो, ही ईद जो लफ़्ज़ जेको आहे औद मां वरितल आहे। औद जी माना आहे वापसि मोटी अचणु। त ही जी ईद जो ॾींहुं मोटी ईंदो आहे, हर साल वापसि मोटी ईंदो आहे। तव्हां बि जेके तव्हांजा परे वियल माइट मिट आहिनि, जेके तव्हांजा दोस्त क़रीब तव्हां खां छिजी विया, तव्हां खां दूर थी विया, उन्हनि खे वेझो कयो, उन्हनि ॾांहुं मोटी अचो। हीउ ॾिहाड़ो हिकु मौक़ो आहे अव्हां जे लाइ। ऐं जेको माण्हू ॿिनि विढ़ियलनि खे पाण में मिलाए थो, उनखे कई हजनि जो सवाबु मिले थो। त हीउ ॾिहाड़ो जेको आहे मुहबतूं वधाइण जो आहे। पाण में कुर्ब कयो, प्यार कयो, पंहिंजनि सां मुहबत वधायो। ऐं जेके परावा आहिनि उनखे पंहिंजो कयो, जेके पंहिंजा विछड़ी वियल आहिनि उन्हनि खे बि वेझो करे पंहिंजो कयो। ऐं मुंहिंजा दोस्तो, कूड़ न ॻाल्हायो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त मुनाफ़िक जूं 3 निशानियूं आहिनि। जंहिं माण्हू मंझि 3 निशानियूं आहिनि, पक सम्झो उहो मुनाफ़िक आहे। इज़ा हदस कज़ब, जॾहिं मुनाफ़िक माण्हू ॻाल्हाईंदो आहे त कूड़ ॻाल्हाईंदो आहे। मां कूड़ ॻाल्हाइण खां परहेज़ कयो मुंहिंजा दोस्तो। जेको माण्हू कूड़ ॻाल्हाइण खां परहेज़ करे थो, इन जो मतिलबु इहो आहे उहो निफ़ाक़ जी हिकिड़ी अलामत खां, मुनाफ़िक जी हिकिड़ी अलामत खां परे थी वञे थो। ऐं सच ॻाल्हाइण सां उहो मोमिन ऐं ईमान जे वेझो थी वञे थो। ऐं जेकॾहिं तव्हां को वाइदो कयो था, वाइदो पाड़ियो। पाण फरमायूं त मुनाफ़िक जी ॿी अलामत इहा आहे, इज़ा वाअद अख़लफ़, जॾहिं मुनाफ़िक वाइदो कंदो त वाइदो पूरो न कंदो, वाइदो भुनी छॾींदो, वाइदे जी बरख़िलाफ़ी कंदो। त वाइदा पूरा कयो। ऐं जॾहिं का तव्हांखे अमानत ॾिनी वञे, उन अमानत में ख़यानत न कयो। इहा 3 अलामत आहे मुनाफ़िक जी। त उनखे जॾहिं का अमानत ॾिनी वेंदी त अमानत में ख़यानत कंदो। इज़्ज़त में न ख़ान, जॾहिं उनखे का अमानत ॾिनी वेंदी त उहो उन में ख़यानत कंदो। मुंहिंजा दोस्तो, पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत कयो। पंहिंजे औलाद खे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो सेखारियो। ऐं जॾहिं अव्हां जो औलाद जवान थिए थो, शादी जी उमिरि खे पहुचे थो, अव्हां जे मथां लाज़िम आहे इन खां पहिरियों जो इहो कंहिं गुनाहनि में मुब्तला थी वञे, अव्हां जे मथां लाज़िम आहे त उनखे गुनाह खां बचायो।
अवां जे मथां लाज़िम आहे त महल सर पंहिंजे ॿारनि जी शादी कराए। ऐं इस्लाम हिकु ज़ाब्तो ॾिनो आहे त शादी जे लाइ ज़रूरी आहे त घोट ऐं कुंवार ॿई जिथे राज़ी हुजनि उते उन्हनि जी शादी कराए। त जेकॾहिं को अहिड़ो रिश्तो थिए थो जंहिंमें घोट राज़ी न आहे या कुंवार राज़ी न आहे त उहो निकाह थींदो ई कोन। निकाह पुछबो आहे अदा तोखे फलाणी फलाणी जी धीउ क़बूल आहे या न आहे तुंहिंजी ज़ाल करे, त जेकॾहिं घोट चवे मूंखे क़बूल न आहे या अहिड़ो को कमु करे जंहिंसां ख़बर पए त हिनखे राज़ी न आहे हिन रिश्ते मां, त इहा असांजे अहनाफ जी फतवा आहे निकाह थींदो ई कोन। या असां वटि रिवाज आहे न्याणियुनि जी ज़बरदस्ती शादी कराइण, त इहो सरासर ज़ुल्म आहे। जेकॾहिं न्याणी जी रज़ामंदी जे ख़िलाफ़ का शादी कराइजे थी ऐं उहा न्याणी राज़ी न आहे, छोकिरी राज़ी न आहे, कुंवार राज़ी न आहे, न करे थी या रोए रड़े थी जंहिंमां ख़बर पए त राज़ी न आहे रिश्ते मां, त उहो निकाह थींदो ई कोन। ऐं उन शादी खां पोइ जेके बि अमल थींदा उहे सभु ज़िना में शुमार थींदा ऐं सॼो गुनाह अव्हां जे मथां हूंदो जेके शादी कराइण वारा आहिनि। इस्लाम त असांखे इहो सेखारियो त जिथे घोट ऐं कुंवार राज़ी हुजनि उते शादी कराइनि। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि अहिड़ी का ॻाल्हि थी त पाण फरमायूं त पहिरियों तूं कुंवार खे ॾिस ऐं कुंवार तोखे ॾिसे। इहो त असांखे इस्लाम सेखारियो आहे त जिथे घोट ऐं कुंवार ॿई राज़ी हुजनि उते शादी कराइनि। त बहितरीन तरीक़ो इहो आहे, बल्कि लाज़िम ऐं ज़रूरी तरीक़ो इहो आहे त उते शादी करायो जिथे तव्हांजा ॿार राज़ी आहिनि। ऐं उन खां पोइ पंहिंजे ॿारनि जी तरबियत कयो, उन्हनि खे तालीम ॾियारियो। तालीम हर इंसान जो हक़ आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्लि मुस्लिम व मुस्लिमतिन, हर मुसलमान मर्द ऐं हर मुसलमान औरत जे मथां इल्म हासिल करण फर्ज़ आहे, फर्ज़ ऐन आहे। हर माण्हू खे ज़रूर बि ज़रूर इल्म हासिल करणो आहे। त पाण बि पढ़ो, पंहिंजे ॿारनि खे बि पढ़ायो। पंहिंजा जेके ॿार आहिनि जेतिरो थी सघे मैट्रिक ताईं इंटर ताईं जे अञा वधीक पढ़ाइणु चाहियो अञा बि सुठी ॻाल्हि आहे। त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजूं जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे पढ़ायो। ॿियो न त भला ॿियो नथा करे सघो त जेसीं ताईं उहे परदे में नथियूं वेहनि तेसि ताईं पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ायो। इहो अव्हां जे मथां लाज़िम आहे। इहो अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान जे मथां लाज़िम कयो आहे त अमीं इल्मु पिरायो ऐं इल्मु आम कयो। त ही चंद ॻाल्हियूं जेके मूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयूं। अल्लाह शरम जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं ईद उल अज़हा जो तरीक़ो इहो आहे नमाज़ पढ़ण जो। सभिनी खां पहिरियों इमाम नियत कबा, नियत कबी, उन खां पोइ इमाम अल्लाहु अकबर चवंदो ऐं अल्लाहु अकबर चई सभई सना पढ़ंदा। सुभानअल्लाह व बिहम्दिही पढ़ंदा आहियूं हर नमाज़ में, उहा सना पढ़बी। उन खां पोइ अल्लाहु अकबर चई ऐं हथ कननि ताईं खणी पोइ हथ हेठि छॾे ॾिनो। उन खां पोइ वरी तकबीर बि चइबी, वरी कन हथनि ताईं खणी ऐं कननि ताईं हथ खणी ऐं वरी हथ छॾे ॾिबा। वरी टी तकबीर चइबी, कननि ताईं हथ खणी ऐं उन खां पोइ हथ ॿधबा। उन खां पोइ क़िरात थींदी। क़िरात खां पोइ इमाम रुकू में वेंदो, सजदे में वेंदो, वरी ॿी रकात लाइ उथंदो। त पहिरियों क़िरात कंदो, क़िरात जीअं पूरी कंदो अल्लाहु अकबर जीअं हथ मथे खणंदो, वरी ईअं हथ हेठि छॾे ॾिबा। ईअं 3 दफ़ा हथ मथे खणी हथ हेठि छॾे ॾिबा ऐं चौथी तकबीर चई पोइ रुकू। नमाज़ जो तरीक़ो आहे त मुंहिंजा दोस्तो सभई जन खे बि क़ुर्बानीअ जी पहुच आहे, जेके बि क़ुर्बानी करे सघनि था। जंहिं माण्हू वटि बि हींअर बि घर में 90,000 या उन खां मथे हुजनि त उनजे मथां हींअर बि लाज़िम आहे त उहो क़ुर्बानी करे। जेके क़ुर्बानी जा ॾिहाड़ा आहिनि इन्हनि ॾींहंनि में अव्हां जे मथां लाज़िम आहे जिन वटि बि 7.5 तोला सोन जा, उन खां वधीक या 52 तोला चांदी या उन खां वधीक हुजे, या जंहिं माण्हू वटि 90,000 या उन खां वधीक पैसा घर में पियल हुजनि, हर इन माण्हू जे मथां क़ुर्बानी करणु वाजिबु आहे। ऐं जेको माण्हू क़ुर्बानी करे थो उनजो तमामु घणो अजुर ऐं सवाबु आहे। क़ुर्बानी जो सभिनी खां वॾे मां वॾो अजुर ऐं सवाबु इहो आहे त जेॾी महिल क़ुर्बानी जो जानवर ज़िबा कयो थो वञे त उन जे क़ुर्बानी जे जानवर जो जीअं ज़िबा कयो थो वञे रतु निकिरंदो आहे, त रत जो पहिरियों पुड़ो ज़मीन ते पोइ किरंदो आहे। पहिरियों क़ुर्बानी करण वारे जा सभई गुनाह अल्लाह तबारक व तआला माफ़ कंदो।
कुर्बानी जंहिंखां बि थी सघे थी कुर्बानी कयो। अल्लाह ताला शर अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। सिफ़ुन